अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, ज़िले ठट्टे जे कोहिस्तानी पट्टीअ जे यूसी जंगशाई, यूसी कोहिस्तान, सतभांगे 4 ऐं नूरियाबाद M9 सुपर हाईवे खे मिलाईंदड़ पुल जो कमु कापेट मुकमल थी वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब जंगशाई जी समाजी एक्शन पार्टी अॻवाननि सियासी समाजी सहाफ़ियुनि जी महिनत रंग लाथो। जंगशाई जी एक्शन पार्टी सियासी सहाफ़ियुनि शेरिन जी वॾी जिदोजहद खां पोइ सिंध हुकूमत तरफ़ां प्रोफेशनल कंपनी NKB कंपनी गुज़िर ॾींहुं रहियल पुल जो कमु मुकमल करे छॾियो आहे। जंगशाई जी सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरिन में ख़ुशीअ में लहर छाइजी वई आहे। जंगशाई जी समाजी अॻवाननि पंहिंजे बयान में चयो त ज़िले ठट्टे PP सदर सादिक अली मेमण वज़ीर आला सिंध खां वकील खां जंगशाई जे रोड 40 फुट रोड मंजूर करायो हो, जेको अॼु कारी मोरी पुल जो कमु मुकमल थी वियो आहे। सिंधवासियुनि जी ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर PVC पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे। त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां, जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333 707 886। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।